आम खबर है जो गांव से शेयर कयूं पिया मुखी जगदीश कुमार बाज़ियाबी बाद कश्मीर देड़ा मोड़ वारे धरणे में पहुतो है। अगवा ऐं बाज़ियाबी बाद उनजो दर्द भरियो दास्तान ॿुधूं था उन जी ज़बानी। जी नाज़रीन, आम खबर है जो गांव से शेयर कयूं पिया मुखी जगदीश कुमार बाज़ियाबी बाद कश्मीर देड़ा मोड़ वारे धरणे में पहुतो है। अगवा ऐं बाज़ियाबी बाद उनजो दर्द भरियो दास्तान ॿुधूं था उन जी ज़बानी। जदोजहद मेहनत कई जो उन रंग थोड़ा न तो असांखे अञा महीनो ॾेढ ॿियो लॻे सभिनी संगत जी मेहनत रंग ला थो अल्लाह कंदो। सुभाणे इहो ई टाइम ते सागर कुमार सां सभई गॾु हूंदासीं। असां मियां साहब ऐं सारी संगत जा ॾाढा सुहत आहियूं जंहिं एॾी माना जदोजहद कोशिशि करे पंहिंजो धरणो हणायो आहे जंहिंजे करे असांखे उते बि उन्हनि चयो पए तव्हां अॼु आज़ादु थी वेंदा जेको धरणो जेको लॻो आहे तव्हांखे आज़ादु करे आसारन जे वो मोहन जे आसारन जे पुत्र भारत थे हर भारत थे हिन धरती वारन जे वो हिन धरती वारन जे पुत्र भारत थे हर भारत थे पुत्र भारत थे हर भारत थे। जैसी गारन जे वो हिन सूर्य जैसी गारन जे पुत्र भारत थे हर भारत थे हिन धरती वारन जे वो हिन धरती वारन जे पुत्र भारत थे हर भारत थे पुत्र भारत थे हर भारत थे। दोस्तों ये तो मुखी साहब जी तव्हांजो धरणो एतिरो मशहूर थियो एतिरो कामयाब थियो जे थाणेन भी परेशान थी विया त मुखी साहब खे कीअं ऐं कहिड़े टाइम ॿुधायूं घर वञे जल्दी असां घुमी एतिरो परेशान थाणेन ते बि हुयो उहे एतिरे खां परेशान हुया कि जल्दी असां मिली छॾूं न त मता कंहिं टाइम फोट बिजी हुजे। धरती वारन जे वो हिन धरती वारन जे पुत्र भारत थे हर भारत थे पुत्र
भारत थी हर भारत थी पुत्र भारत थी हर भारत थी पुत्र भारत थी हर भारत थी।